पोपट कुछ वे तो आई था बात जी पचाया था खड़िया कुछ किरड़ी बिरड़ी अरे पोपट खाए जाए अरे अला खाए पोपट दे खबर भला कहाँ रोती आती रोजा सही में समूरा रखा है भलो करें तो यार सब आप जो कम रोज़े के तो मां छॾाए ना ये समझ जाए जे शहरी जी टाइम जेको आहे थोरो बि बचंदो न खाइण पीअण जो टाइम न मिलंदो आहे पाणी पी बि मां रोज़ो रखां भलो कंदो हाणे ॾिस 11 महीना पाण गफूं था जुगनू वरी दावत कई अफ़तारी जी माण्हू भलो आहे भलो साईं सफ़ा ॿुधो आहे न हा 11 महीना माण्हू गफनि था ॻाल्हि कयां ॿियो त माना हिकिड़ो महीनो आहे रमज़ान शरीफ़ जो माण्हू रोज़ा रखे अलाह खे जेको आहे राज़ी करे इहा त सही ॻाल्हि आहे इहो जुगनू टाइम थी वियो बसि ताम इहो आहे छा हा इहो बसि जेको आहे हाली खाईंदा आहियूं पोइ वरी निमाज़ खां पोइ ॾिसूं था पोइ जेको बचो न बसि माने छड़ो चांवर नी इहे बसि हा अच्छा हिन चांवरनि में मुंहिंजो ड्रम काॾो थींदो हेतिरा चांवर 3 ॼणा खाइण वारा कीअं थिए यार पोपट कुझु कर न त बुख मरी वञे हिकु सारे ॾींहं जो रोज़ो सही आहे जेको नसीब हा दुआ घुरूं आज़ान 3 सेकंड पिया न आज़ान बि हा मिले थी बिस्मिल्लाह कयो साईं बिस्मिल्लाह मुंहिंजा मालिक राम कर मुंहिंजा मालिक आमीन बसि ईमान ॾे जीअं समूरा रोज़ा रखूं रोज़नि जी बरकत जेको आहे असांखे नेकी जा कमु करा रमज़ान शरीफ़ जे महीने में मुंहिंजा माला माण्हुनि खे बसि ईमान ॾे इफ़्तारी जी टाइम में सुठा माना ताम हुजनि जीअं खाइण में जेको आहे सुकून हुजे मुंहिंजा मोला जेको आहे पानी जी तास ॾाढी लॻंदी आहे चांवर थोरा कीअं करे छा पाणी ॾियां न पाणी पियो तो खाली खजी ईअं वञे ई नथी न सुकी पिया पानी तो पिया हा न बड़े लड़के नाले अरे छा तू ओ ताड़ को ताड़े पर ताजे पोपट अरे छा थियो पोपट कुछ वे तो आई था बात जी पचाया था खड़िया किरड़ी बिरड़ी अरे पोपट खाए जाए अरे अला खाए यार ये डॉक्टर के मां नंढड़े ॿारनि बि खाधा न करे हुयुसि कुझु कोन ये बागा जगड़ी बेगड़ी थोड़ाई हुए को किरड़ी बिरड़ी है ना कुझु कोने अलाए मिर्च तेज था अलाए छा मां निमाज़ ते हलां थो पोइ इन ॾे ॾिसूं डॉक्टर ॾे वियो अल्लाह माफ़ करे असांखे बुख ॾाढी लॻल आहे खावां न खावां काई ॾिसूं छा थोड़ा चांवर हुआ वरी सोना टई खाईंदा असां बुख न मरी वञूं आहे वाह जो ड्रामो कयो मान ज़बरदस्त यार चांवर जुगनू हुआ पई चाढ़िया पर कंडो खणी थोड़ा आयो न ये टई खाईंदा पोइ मुंहिंजो ट्रव काॾो थिए यार